नाज़रीन जीअं त मां डिस्ट्रिक्ट ब्यूरो चीफ कमल GM तुंबराणी बाक़ाइदगी सां तव्हांखे हिन बाग़ जी लोकेशन ॾेखारींदो पियो हलां त हीअ जेके बाग़ आहिनि उन्हनि बाग़नि में जेको आहे हिकिड़ो त बाक़ाइदगीअ सां हिकिड़ो मर्ज़ु लॻी चुको आहे। उहो ख़तरनाक मर्ज़ु आहे त जेके अंब आहिनि मुकमल तौर ते तयारु थी चुका आहिनि पर उन्हनि जो बि छाणूं जारी आहे। उन जे करे त हिकिड़ो त पाणी न हुअण जे करे जेको आहे हीअ हालत आहे। हीअ असां तव्हांखे लोकेशन ॾेखारींदा हलंदासीं। हिन वक़्तु असां बाक़ाइदगीअ सां जंहिं हमरा जेको बाग़ खयो आहे उहो बि हिते बाग़ ते मौजूदु आहे। असां हुनखां इहो सुवालु कंदासूं त भई हीअ जेको हिन बाग़ खयो आहे तक़रीबन हिन जो चवणु आहे त भई 2.5 लख रुपए में मूं हीउ बाग़ खयो आहे। हाणे उहो 2.5 लख रुपए में हिन बाग़ त खयो आहे पर हुन में काफ़ी अहिड़ियूं बीमारियूं लॻी चुकियूं आहिनि अंब में जेको असीं अव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं। त जीअं हीउ पितो आहे तव्हांखे मां ॾेखारींदो हलां त हीउ ॾिसो माना अहिड़ा बि जेको आहे सो अंबनि में बीमारियूं थी चुकियूं आहिनि ऐं उहो जेको आहे छाणूं थी चुको आहे माना अधु खां घणो बाक़ाइदगीअ सां ई बीमारियूं आहिनि। हाणे हीअ तव्हांखे असां ॾेखारियो आहे हुन खां पोइ हीउ पितो आहे हिनखे बि तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हीअ जेके आहिनि हीअ जेके निशान तव्हां ॾिसी रखो था हीअ बाक़ाइदगीअ सां हिनखे हीअ मर्ज़ु लॻी चुको आहे ऐं हाणे हीउ वीचारो तमामु घणो परेशान आहे। वरी तव्हांखे हीअ असीं ॾेखारींदा हलूं त गौर सां असीं तव्हांखे ॾेखारींदा हलंदासूं त छो त हीअ मीडिया जी टीम जेको आहे हर ख़बर पे नज़र सां तव्हांखे जेको आहे ॾेखारींदा हलंदासूं। हीउ पितो बि ॾिसो त हीउ जेको आहे हिनखे हीउ बि मर्ज़ु लॻो। हाणे तव्हां हीउ ॾिसो हिकिड़ो हाणे इन हूंदे ॿियो तव्हांखे असां हीउ पितो लॻायो आहे। हुन खां पोइ जेको आहे ॿियो हीउ तव्हांखे असां ॾेखारे सघूं था। त हाणे तव्हां ॿुधायो त हीअ जेके 8-10 जेके हीअ आहिनि त हाणे वारे हिसाब सां वरी काफ़ी असांजे माना मार्केट में माना डाउन थी वेंदी हली हाणे पितो ख़राबु थी सघे थो माना हीअ रखण में बि ख़राबु थी सघे थो जी। माना हाणे हीअ जेको बाग़ तव्हां 2.5 लख रुपए में वरितो आहे हाणे उहो तव्हां जेको आहे हाणे हीअ इन हिसाब सां छो त हाणे हीअ जेको मूं लोकेशन ॾिठी आहे त हीअ तक़रीबन 20-25 दाणा आहिनि। उन्हनि मज़ा जेको आहे 8-10 दाणा तव्हांजा ख़राबु आहिनि बाक़ी जेको आहे 8-10 दाणा बचा आहिनि। हीअ त तव्हांखे सरासर हिकिड़ो नुक़सानु आहे। असांखे नुक़सानु आहे उन महिल बूर असां ॾिठो त जाम हो बिल्कुलु जाम हो बूर हो असां चयो त माना पची पवंदो अॻिते पोइ हिते थींदो पाण नालो छा आहे झक जे झोलनि जे सम बूर छणी विया आहिनि। हुनजे बावजूदि पाणी जो काफ़ी दौरान हालात ख़राबु हुआ जी त पाणी वग़ैरह हो कोन्हे उनजे करे माना माल माना मौजूदु माना अधो अधु जेको आहे तव्हांजो माल ख़तमु माना हाणे जेको आहे तव्हां इहो कोशिशि कयो पिया त 2.5 लख मज़ा जेकॾहिं तव्हांजा 50,000 रुपये मुंहिंजे ख़्याल मुश्किल ठहंदा 2 लख त अंब सभु तव्हां ॾिसो था इहे आहिनि कुझु टिकेंदार आहिनि माना नुक़सानगार हिननि में बीमारी पैदा थी वई आहे। पोइ माना हीअ बीमारी जेको आहे हिन साल लॻी आहे या अॻे बि थींदी रहंदी आहे? माना अक्सर करे हेल्थ माना वधीक थी वई आहे। हेल्थ वधीक थी वई आहे हीअं हेल्थ वधीक थी वई आहे जी नाज़रीन। हीअ जेको असां वटि बाग़ाई हुयो मां अॻे उन जो चवणु आहे त हीअ बीमारियूं थींदियूं ज़रूरु आहिनि पर हिन दफ़े जेको आहे हीअ बीमारियूं तमामु घणियूं थी चुकियूं आहिनि। सो हाणे हिन जो चवणु आहे त हाणे असीं वञूं त वञूं काॾे। हिन पंहिंजी रोज़ीअ जे लाइ 2.5 लख में बाग़ खयो आहे। हाणे हीअ तव्हांखे लोकेशन असीं ॾेखारींदा हलूं था त हाणे हुन मंझि अधु माल जेको आहे नाकारा आहे त अधु माल हाणे ॾिसो न हीअ पाणीअ जे न हूंदे हाणे हीअ पितो आहे। हाणे ॾिसो न हीअ पितो जेको आहे हाणे हिन जी हीअ पोज़ीशन आहे। वरी तव्हांखे असीं ॾेखारींदा हलंदासीं त हाणे हीअ ॾिसो न त केॾो नुक़सानु आहे। हाणे हीअ पितो ॾिसो त वॾो आहे त हीअ पितो वरी उन खां थोरो नंढो आहे। हाणे जीअं हीअ पिता आहिनि हीअ वॾा आहिनि त हीअ 2 पिता ॾिसो त माना हीअ अधु खां घणो हुनखे नुक़सानु आहे। हाणे हीअ ॾिसो त वॾो पितो आहे ऐं हीअ तव्हां असीं ॾेखारींदा हलंदासीं त हीअ नंढा पिता आहिनि। त हाणे हिन जो चवणु इहो आहे त जेके हीअ हिकिड़ो त बीमारी लॻी चुकी आहे ॿियो त जेको आहे
माशाल्लाह साईं जन जो चवणु आहे त ख़ुदा भला तव्हां जेको आहे मुंहिंजेरी सां ॻाल्हायो को छंड छूटे जे लाइ को हा मुंहिंजेरी जो हाणे त माना इंसानु हूंदो आहे ज़बान जो बि कुझु पाबंद हूंदो रही सघे थो हाणे पोइ चई छॾियो आहे पोइ हाणे ॾिसूं चवंदा बाग ख़तमु थिए तव्हां पंहिंजी रोल्यूशन ठाहियो छा तव्हां ते ठहे थो छा तव्हांजो टुटे थो आख़िर हिन में मज़दूरी न भरती आहे जी जी पेटी वग़ैरह न हीअ अॼुकल्ह महांगाई आहे पोइ हाणे मार्केट में लहे मार्केट में रेट बि माना पोइ अहिड़ो न आहे पियो हले अञा माना अहिड़ो ख़ासि रेट न आहे ख़ासि रेट अञा न पियो हले घणे पेती बि हले माना 800,000 ताणी त हींअर त माना हाणे इहा उथक आहे हली माना कचो अंब आहे अञा कची माना पे हले पई अञा त अहिड़ी माना शाख बागर आहे कोन थी आहे जी जी हा पोइ हाणे उन टाइम ते ॾिसूं जेॾीमहिल पटाई ते हीअ त हाणे छाणे वारो माल थोरो घणो हूंदो आहे अॻिते पोइ इहो रवानो कंदा आहियूं माना किचिरो हींअर जेको आहे हले पियो इहो जेको माना उन हिसाब सां बकायो जेॾीमहिल शाख थींदी हुन खां पोइ माना हिनखे पटाई थींदी उहो पेटियूं ओॾी महिल रेट थिए त पोइ माना मुकमल थींदी जी जी हींअर त हाणे पटाई अञा कोन पई हले जी नाज़रीन त जीअं असां खे ॾेखारींदा हलियासीं ऐं हिन बाग़ाई जा व्यूज़ बि असां जेको आहे अव्हांखे असां ॾेखारियोसीं त उनजो चवणु आहे त हीअ जेके नुक़सान आहिनि उहे हाणे पाणी आयो आहे हाणे असांजे कहिड़े कम जो हाणे हीअ जेको आहे माशाल्लाह अंगूर जा हीअ वल आहे जेकी इन मंझि ही अंगूर थिया आहिनि इहे बि असीं अव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं पाणी जे दौरान माना हीअ ॾिस न कोन थिया आहिनि पाणी जो हाण आया आहिनि इहे कहिड़े कमु जा आहिनि माना अंगूर जा जुगा कोन थी सघिया पाणी जे बग़ैर माना पाणी न हुअण जे करे त हीअ जेको आहे तव्हांखे असीं ॾेखारींदा हलूं त उहे बि जेको आहे कोन थिया आहिनि हाणे हेॾी सारी वल मंझि हाणे हीअ जेके आहे सो हाणे हीअ पोज़ीशन माना 2-3 छुगा आहिनि जेके टे थिया आहिनि ॿियो ॿ धूरो इहे माना कोन पाणी न हुअण जे करे आहे ही पाणी न हुअण जे करे जेको आहे ही अंगूर जूं जेके वलियूं लॻायूं वयूं आहिनि उहे बि न थियण बराबरि आहिनि ही जेके खजूं आहिनि इहे बि तव्हांखे असां ॾेखारींदा हलाईंदासीं ऐं हू जेके खजूं आहिनि इहे बि छाणो कयो बीठियूं आहिनि पाणीअ जे न हूंदे ऐं हीउ जेको सिस्टम आहे हाणे जेको छाणू थिए पियो ऐं हीउ जेको नुक़सानु थिए पियो हीउ तव्हां असीं ॾेखारींदा हलंदासीं त हीअ ॾिसो हालति आहे जेकी बाक़ाइदगी सां हीउ ॾिसो न पकी चुको आहे हाणे हीअ जेके आहिनि हेॾा वॾा जेके दाणा आहिनि उहे हीअ जेकी लोकेशन आहे तव्हां ॾिसी सघो था हीअ हालति आहे छाणो लॻो पियो आहे ऐं हीअ अंब जेके आहिनि वणनि में जेको आहे हीअ जेके लॻल आहिनि गॾोगॾु हीअ लोकेशन ॾिसो तव्हां हीअ अंब जी लोकेशन आहे त हीअ बि हिकिड़ो वणनि खे जेको आहे मर्द लॻी चुको आहे हीअ तव्हां ॾिसी सघो था जेको आहे माशाल्लाह हेॾे ख़ूबसूरत वणनि में हीअ जेको आहे हुननि खे मर्द लॻी चुको आहे हीअ खजी जो बाग़ आहे हीअ खजी भी छाणू करे रही आहे जेके अंब हुया उहे जेके आहिनि हिकु ॿ झक लॻी उन खां पोइ जेको आहे तव्हांखे असां लोकेशन सॼी ॾेखारी आहे त हाणे अधो अधु हिननि खे नुक़सानु आहे तक़रीबन हिननि जो चवणु आहे त हाणे माना 1.5 लखनि जो असांखे नुक़सानु थींदो ऐं बाक़ी जेको ही मज़ूरी वग़ैरह आहे इहा बि असांजे गले में आहे